बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरें त असां शुक्रगुज़ार आहियूं मोहतरम ऐं मरहूम रईस कापड़ी खान जे ख़ानदान जा उन असां सां PTI जे प्लेटफॉर्म ते साथ निभाइण जो ऐलान कयो आहे ऐं ही बल्दियाती इलेक्शन जेका हले पई प्रोसेस हले पियो इन में ई असां सां गॾिजी विया आहिनि। सो इन में इंशाअल्लाह असें हिक ॿिए खे इज़त बि ॾींदासूं ऐं असांजी मुख़ालिफ़ पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कंदासूं ऐं नंगर पार्कर तालको खटंदासूं। बाक़ी ॾिसो हींअर 15 साल खां पीपल्स पार्टी हिते हुकूमत में आहे, उन जे बावजूद बि असांजा तक़रीबन पूरे ज़िले जूं 64 यूनियन काउंसिलूं आहिनि त उन्हनि सभिनी ते पैनल बीह विया आहिनि मुक़ाबले करण जे लाइ ऐं सभ जा सभु थरपरकर ज़िले जा टाउन म्यूनसिपल उन्हनि वार्डनि ते बि असांजा माण्हू अची विया आहिनि ऐं असां बिरादरियुनि खे जेको माण्हू जंहिंजी जेका हैसियत लहे थो उन शइ खे नज़र में रखंदे इत्तफ़ाक़ राय सां फ़ैसिला कया आहिनि। असांजे मुक़ाबले में पीपल्स पार्टी पावर में बि आहे, उन जो ॾिसो त अॼु लास्ट डेट हुई, वरी हिकिड़ो ॾींहुं वधियो आहे निशान अलॉटमेंट जो, पर उन्हनि जे पावर में हूंदे बि हिकिड़ो संजीदगी सां कंहिं बि यूनियन काउंसिल जो फ़ैसिलो कोन्ह थियो आहे। 50 वोट जी हैसियत रखण वारे माण्हू खे उन्हनि अॻिते करे छॾियो आहे, उते 1000 वोट जी हैसियत जेको माण्हू रखे थो उनखे उन्हनि नज़रअंदाज़ कयो आहे। जीअं हितां जे कापड़ी ख़ानदान जो मिसाल आहे नंगर पार्कर जो, हीअ ख़ानदान हिकिड़ी वॾी हैसियत रखे थो, हालांकि टाउन वाउन इहे नंढड़ियूं शयूं आहिनि इन्हनि जी हैसियत जे हिसाब सां, या का एॾी वॾी ॻाल्हि कोन्हे, पर हीअ जेको लाहिनि था उन्हनि जी 10% बि पूरे 15 साल जो जेको पीरियड गुज़रियो आहे पीपल्स पार्टी जो पावर जो, उनमें असांजी नज़र में त इन्हनि खे शुरू खां वठी थ्रू आउट नज़रअंदाज़ कयो आहे पीपल्स पार्टी। ऐं पीपल्स पार्टी जे लाइ इन ख़ानदान जूं जेके क़ुर्बानियूं आहिनि उन जो को मिसाल ई नथो मिले। ऐं हींअर नंगर पार्कर तालके जो ई मिसाल आऊं वठो त जेके पीपल्स पार्टी जा मालिक बनिया वेठा आहिनि, जा फ़ैसिला जेके कनि पिया, उन्हनि जो दूर दूर ताईं पीपल्स पार्टी सां को बि तालुक़ु कोन्हे। इहो कलोगी जिमो 8 ॾींहं थिया आहिनि, उहे मालिक थिया वेठा आहिनि ऐं जंहिं ख़ानदान जूं 50 साल खां क़ुर्बानियूं आहिनि उन्हनि जी कंहिं यूनियन जे लेवल ते बि उन्हनि जी राय जी कोई अहमियत कोन्हे। त इन हिसाब सां त माण्हू कंहिंसां गॾु बि कोन हलंदो न। हींअर असां सां गॾु बि जेकॾहिं असांजो इहो ई रवैयो हूंदो त कीअं माण्हू केरु असां सां गॾु हली सघंदो। असां बिरादरियुनि खे इज़त ॾियूं था ऐं माण्हुनि खे गॾु वठी हलण जी सलाहियत ऐं उहो असां में जज़्बो बि आहे, हिकिड़ो तरीक़ो बि आहे। तॾहिं 15 साल अपोज़िशन में हुअण जे बावजूद बि पूरे ज़िले में जिते जिते असीं सॾु कयूं था, माण्हू वीचारा पंहिंजनि भाड़नि सां ख़र्चनि सां अचनि सां असां सां साथ पिया निभाइनि था, असांजो उहो इख़्लाक़ ऐं रवैये जे करे। सो इनशाअल्लाह पूरे ज़िले में इन बल्दियाती इलेक्शन में PTI जे प्लेटफॉर्म ते असां हुकूमती दौर खे पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾींदासीं। महिरबानी।